ऐं हाणे आबाद नगर जे हिन सफ़र में हिकु उहा तहरीर जेका ईद जे हवाले सां लिखियलु आहे। उनवान आहे हिननि हालातनि में भला कहिड़ियूं ईदूं। नौजवान कलमकार यूनुस रोस्मानी लिखी आहे हीअ तहरीर मातरी शहर खां। पाण लिखे थो, पखियुनि जे अखियुनि जहिड़ा महबूब माण्हू तुंहिंजो हर ई हुजे तूं अखियुनि ते, पर इहो अंगल हरगिज़ कोन मञी सघिबो त हिन साल में असीं ईद मल्हायूं त मल्हायूं बि कीअं। हिकु त तूं बि परे आहीं, इहो सूर बि खणी सही वञिजे, पर कीअं सहजे ख़ुदकशी कंदड़ उन नौजवान जे दर्द खे जेको सिर्फ़ु इन करे हयाती जो ॾीओ उझाए वेठो जे 5 ॾींहंनि खां संदसि चुल्ह कोन ॿरी हुई। पाड़े मां पिनियल ॿारनि जे हथ लोलनि खे ॾिसी हू ईद खां कुझु ॾींहं अॻु हयाती जे गुल खे गुल करे चुको। हयाती बार थी पई आहे, वॾो वहिंवार थी पई आहे। गले में आहे पातल पर ॾुखनि जो हार थी पई आहे। हयाती बार थी पई आहे, वॾो वहिंवार थी पई आहे। बेसब्राई हण वठ छिकछिकां ऐं हिन दौर जे दर्द दास्तान खे किथां खणी ऐं किथे खुटाइण वारी कथ ते हिकु अलॻि बाब बणियल आहे पिरी। पर हिन हाल में कहिड़ियूं ईदूं कजनि जिते महांगाई उरूज ते आहे, मानी महांगी ऐं मौत सस्तो आहे, जिते हज़ारे अहिड़ा ख़ानदान बि आहिनि जेके आणीनि चाढ़ीनि ॾुथ ॾियारी सुमरा वारी सिट ते बसि करे बीठल आहिनि पिरी। तूं ई ॿुधाए पिरी त उते असीं भला कहिड़ियूं था ईदूं करे सघूं, जिते कपिड़नि खे चतियूं हणी बि जीवन घारणु औखो हुजे, जिते मोहबतुनि जे वस्तियुनि मथां नफ़रतुनि जे बारूद जी बाह पखड़ियल हुजे, जिते ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं हुजनि ऐं पाणी जी हथरादू खोट हुजे, जिते अगवा फुरुन मारा मारी धाड़नि ऐं दादागिरियुनि जा हर रोज़ अलाए त केतिरा वाक़िया अखियुनि आॾो गुज़रंदा हुजनि, जिते माण्हू पंहिंजो पाण खे घर अंदरि बि महफ़ूज़ रखी न सघे। तूं ई ॿुधाए पिरी त उते भला कहिड़ियूं था ईदूं करे सघूं। असांखे तूं न चओ प्यारा त वरी हिन ईद ते मिलबो। अगवा थी वियल मासूम प्रिया कुमारी बि वापसि कोन थी। फ़लस्तीन जे मुस्लमाननि ते गोला वसंदा रहिया। दुनिया ख़ामोश तमाशाई बणिजी ॾिसंदी रही। मासूम मरंदा रहिया ऐं जंग बंदि कोन थी। तूं चवीं थो पिरी त अञा बि ईदूं कयूं। जा उमर तोमल ईद सा असां सोए वरती सुमरा, वेही वीचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, सिकण कया शहीद मारू इन मलीर जा। पाण उहे हसास तबियत ऐं फ़क़ीर तन माण्हू आहियूं जेके पखियुनि खे मरंदो ॾिसी बज़ारो कतार रोई पवंदा आहियूं। उहे पाण माण्हू सुगवारियुनि जे उन साणे में कहिड़ियूं था हथ हिनाऊं रचाए सघूं, कहिड़ा ताम तरियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं वेही महफ़िलूं करियूं। सच त पंहिंजा त ट्रक बि मरी विया आहिनि। उदास दिलियूं समुंड ग़म में ॿुॾी वयूं। उदास दिलियूं समुंड ग़म में ॿुॾी वयूं। धकनि मथे जे धक लॻा त लुॾी वयूं। तूं त परे आहीं पिरी, पर जे तूं हेल साल मूंसां गॾु बि हुजी आ तॾहिं बि कसम सां त आऊं ईद कोन कयां हा। फ़लस्तीन जे मुस्लमाननि जी नस्ल कशी पई थिए ऐं असीं ईदूं कयूं, थी नथो सघे। प्रिया कुमारी जहिड़ा मासूम बचड़ा अगवा थियनि, जीजलूं रोअंदियूं रहनि ऐं असीं ईदूं कयूं, थी नथो सघे पिरी। तूं भले ई ईद कर पिरी, तोखे मोकल आहे, पर कसम थी मूंखे ईद ॾियारे ईद मुबारक जो मैसेज बि न कजां। तुंहिंजी दिलि गवाही जे ॾिए थी त वञी ईद कर, असीं हाणे ईद अॻिते हली कंदासीं। तोखे मोकल आहे मिठा, आऊं उहे उदास दगन मथे अखियुनि जा पांध आला कंदड़। मातरी शहर जो तुंहिंजो यूनुस रोस्मानी।